नाज़िन पे पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त टंडोबागो में रोड जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ रोड एक्शन कमेटी तरफ़ां चरवो सिम नाले ते बुख हड़ताल जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मोहम्मद मला। जी मोहम्मद। जी असां बिल्कुल हिन वक्त मौजूद आहियूं टंडोबागो लॻ चरवो सिम नाली ते, जिते रोड एक्शन कमेटी तरफ़ां यह बुख हड़ताल कई वई है। अचो त इन सां ॻाल्हि ॿोल कयूं। तक़रीबन असां त 30-35 सालनि खां हिन खे त रोड खे इन ई हाल में ॾिठो जंहिंमें गोॾे जेॾा खॾा आहिनि ऐं टायर मोटरसाइकिल जा या ॿियूं त गाॾियूं हलनि कोन थियूं, ख़ाली मोटरसाइकिल पंहिंजा आहिनि या पंहिंजा नंढा नंढा चिंची रशका आहिनि, उन्हनि जा तक़रीबन तो मरीज़ के खणी थोरो अॻियां वञूं था त टायर पंचर थियो वञनि हलियो। हिकिड़ी मुंहिंजी तकलीफ़ कोन्हे, लाखे आवाम जी तकलीफ़ आहे। इन करे असां गुज़ारिश करियूं था असांजे MP MNA या सिंध हुकूमत के त महिरबानी करे असांखे ही रोड ठाराए ॾिनो वञे, असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। पहिरें मरहले में जेके एहतजाज हुआ नंढनि वॾनि शहरनि में स्टापनि ते, ऐं उनखां पोइ जेके बुख हड़ताल चरवे सिम ते अॼु आहे, उनखां अॻु में ॾेई खॾहरो गुलाम शाह ऐं सोरठी सिम ते थी चुकियूं आहिनि। उन जे बावजूद बि ही रोड असांजो न ठहियो आहे। इन में हादसा थिया आहिनि, तक़रीबन 4-5 माण्हू हिन रोड जे पाणी ऐं हिन ॿोॾि दौरान माण्हू जेके एक्सपायर थी विया आहिनि, इहे एक्सपायर उन जे करे थिया आहिनि जो रोड मेन रोड ठहियल हुजे हा त इहे माण्हुनि जूं जानियूं न वञनि हा। चङो भलो बि हिन रोड ते सफ़र करे तो उहो बीमार थी वञे, पोइ जेको बीमार खणी हितां वेंदा आहिनि नंढा त उनजो कहिड़ो हाल थींदो। असांजो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾिनो वञे, ॿियो असांजो को मुतालबो न आहे। असां इन रोड जे मामले में अॼु जेको सो चरवो सिम ते वेठा आहियूं। हिते बि असां जेको सो अलामती बुख हड़ताल कई आहे। हिते सभु असांजा हिन तक जा माण्हू PS तलार ऐं PS टंडोबागो तक जा सभई माण्हू शागिर्द वापारी कारोबारी सभु सरापा एहतजाज इन जे लाइ करे आहिनि जो असांजो टंडोबागो टू डिगड़ी रोड नथो ठहे, ही मुकमल तबाह थी चुको आहे। तव्हां हिते बुख हड़ताली कैंप वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिते इन्ही जो चवण त ही टंडोबागो वाया डिगड़ी रोड 35 सालनि खां जेको मरम्मत न थियो आहे ऐं हिननि जो मुतालबो आहे त ही रोड ठाराए